खिप्रो में सॼे मुल्क जी खिप्रो में भी शब बारात जी रात वॾी अक़ीदत एहतराम ऐं जोश जज़्बे सां मल्हाई हुई। शब बारात जे सिलसिले में खिप्रो शहर जे मुख़्तलिफ़ मस्जिदुनि जंहिंमें दावत इस्लामी जे मरकज़ फैज़ान मदीना, नूर मुस्तफ़ा मस्जिद, क़दीमी मस्जिद, नूरानी मस्जिद जॾहिं त दावत इस्लामी पारां ख़ुसूसी प्रोग्राम पखो पीर क़ब्रिस्तान ते मुनक़िद कयो वियो। इबादत करण तोड़े दुरूदनि जूं महफ़िलूं सजायूं वयूं। मुख़्तलिफ़ मस्जिदुनि में प्यारे नबी जी शान में नात ख़्वाननि जंहिंमें इब्राहिम अत्तारी, इमरान अत्तारी, नासिर अत्तारी, रिज़वान अत्तारी, मोहम्मद यूसुफ़ ऐं ॿियनि नात शरीफ़ पढ़ी प्यारे नबी खे अक़ीदत जा गुल ऐं नज़राना पेश कया। मदीने वाले बलारी तसंजी बिंदो पाक कपड़ो बिंदो पाक कपड़ो कफन जा दीवाना असी मुस्तफा जहां नहीं यही फूल खार से दूर है, यही शम्मा है कि दुआ नहीं। सल्लो अलैहि वालैहि, सल्लो अलैहि वालैहि। जॾहिं त शब बारात जे भलारी रात जे सिलसिले में खिप्रो जा सभई शहरी मुख़्तलिफ़ मस्जिदुनि में क़ुरान शरीफ़ जो विर्द करे पंहिंजे रिज़्क़ मुल्क जी ख़ुशहाली समेत अल्लाह खे राज़ी करण जा जतन कंदे दुआऊं घुरियूं वयूं। शब बारात जे मौक़े ते मुख़्तलिफ़ मस्जिदुनि में थियल प्रोग्रामनि में मज़हबी स्कॉलरनि मोहम्मद यूसुफ़ अत्तारी, मुफ़्ती अहमद अली सिकंदरी, क़ारी मोहम्मद शरीफ़ अत्तारी, अली असगर ऐं ॿियनि ख़ुसूसी ख़िताब कंदे शब बारात जी अहमियत ऐं ख़ुसूसियत बयानु कई ऐं चयो त अॼु जी रात बरक़तुनि वारी रात आहे। अॼोकी रात अल्लाह ताला असांजी रोज़ी ज़िंदगी मौत जा फ़ैसिला कंदो आहे। अॼु जी रात अल्लाह ताला पंहिंजनि बंदनि जी बख़्शिश जे लाइ 300 खां वधीक दरवाज़ा खोले छॾींदो आहे। हिन राति जेतिरी बि इबादत कजे उहा घटि आहे। अॼु जी राति अल्लाह ताला पंहिंजनि बंदनि ते रहमतूं वसाईंदो। असांखे बि घुरिजे त दुनियावी ज़िंदगी छॾे करे आख़िरत जी ज़िंदगी जी फ़िक्र कयूं जंहिंसां असांजी आख़िरत संवरिजे। उन मौक़े ते मस्जिदुनि में सलात व तस्बीह जी नमाज़ पढ़ी वई। उन मौक़े ते उलमा इकरामनि पाकिस्तान जी पाक फ़ौज समेत पाकिस्तान जी सलामती, ख़ुशहाली ऐं तरक़ी लाइ दुआऊं कयूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।